अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। तहरीके इंसाफ जो सुहेल अफरीदी केपीके जो नओं वज़ीर आला चूंडिजी वियो। स्पीकर बाबर सलीम स्वाति जी सदारत हेठ केपीके असेंबली जो इजलास। बानी पीटीआई जो नामज़द सुहेल अफरीदी 90 वोट खणी वॾी वज़ारत ते कामयाब। अपोजिशन जो बाइकॉट ऐवान के खिताब कंदे सुहेल अफरीदी चयो आहे त आऊं पर्ची ते वॾो वज़ीर नाहियां थियो। सभ खां पहिरियां पाकिस्तानी आहियां, पख्तून ऐं कबीलाई हुजण ते फ़खुर आहे। नए वॾे वज़ीर वधीक चयो आहे त मिडिल क्लास खानदान सां तालुक आहे। मुंहिंजे नाले सां गॾु ज़रदारी, भुट्टो या शरीफ नाहे। मुंहिंजे लीडर उन वक़्तु मुंहिंजे मथां एतमाद ऐं यकीन कयो आहे जॾहिं हालतूं संगीन आहिनि। केपीके जे गवर्नर वॾे वज़ीर जी चूंड खे गैरआईनी करार ॾेई छॾियो। फैसल करीम कुंडी चयो आहे त अली अमीन जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण ताईं वॾे वज़ीर जी चूंड खे गैरआईनी सम्झियो वेंदो। नए वॾे वज़ीर जो नोटिफिकेशन केरु कढंदो? गवर्नर केपीके वधीक चयो आहे त अली अमीन गंडापुर जी इस्तीफ़ा मां मुतमिन न आहियां। अली अमीन अरबा जॾहिं मूं वटि अचे उनखे चाहे त पिहारींदसि ऐं इस्तीफ़ा बि क़बूल कंदसि। मिस्र में अॼु गज़ा अमन मुआहिदे ते सयूं थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं मिस्री सदर समेत आलमी सरबराह शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास में शिरकत लाइ वफ़द सां गॾु मिस्र रवानो थी वियो। इसराइल जो को बि नुमाइंदो इजलास में शिरकत न कंदो। तुर्किया जो सदर रजब तैयब एर्दोगान ऐं फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास बि शरीक थींदा। अमरीकी सदर पारां पाक अफ़गान छिकताण घटि कराइण में दिलचस्पी ज़ाहिर। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंग जो ॿुधो आहे। मिस्र मां वापसि अची उन मामले खे ॾिसंदसि। इसराइल वेंदे जहाज़ में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान ट्रंप वधीक चयो आहे त हिकु वधीक कोशिश कंदसि। आऊं जंगियूं रोकाइण जो माहिर आहियां। पाकिस्तानी भारत जी जंग टैरिफ जी मदद सां रोकी हुई। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह चयो आहे त अफ़गान ॿारड़नि खे पोलियो जा फुड़ा पियारींदासीं ऐं पोइ उन्हनि खे मुल्क बदर कयो वेंदो। उहा शर्म जी ॻाल्हि आहे त असां अञा ताईं पोलियो खे शिकस्त न ॾेई सघिया आहियूं। अफ़सोस जो हलंदड़ साल सूबे में पोलियो वायरस जा 9 केस रिपोर्ट थिया आहिनि। कराची में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कुझु माण्हू हर शइ खे मनफ़ी बणाईंदा आहिनि। पोलियो वैक्सीन में को मसइलो हुजे हा त बेनज़ीर भुट्टो आसफा खे फुड़ा न पियारिया हा। आलमनि ऐं समाजी शख़्सियतनि खां दरख़्वास्त आहे त पोलियो ख़िलाफ़ मुहिम हलाइनि। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त पोलियो ख़िलाफ़ जंग पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी जंग आहे। अॼु खां शुरू थींदड़ मुहिम में मुल्क जी 4 करोड़ 54 लख ॿारड़नि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। आसफा भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त असांखे पोलियो वर्करनि सां गॾु बीहण घुर्जे त जीअं मुल्क खे पोलियो वायरस खां पाक करे सघिजे। घारो शहर जो नौजवान रियाज़ नाहियूं एक ही ॾींहुं खां लापता। बाज़ियाबी लाइ अॼु ॿीहर शटर बंदि हड़ताल। वारसन ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जे सॾ ते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि। मुख रोड ते धरणो बि जारी। नाहियूं बिरादरी समेत सियासी समाजी कारकुन वॾे अंक में शरीक। अॻवाननि चयो आहे त नौजवान रियाज़ नाहियूं एक ही ॾींहुं खां जबरी तौर गुम आहे। खेसि जल्द बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे।